कहेगा देते हो पाण पया दिल पंध में आयूं कहेगा देते और इल्ले आए कुल्हत सजो लड्डो पा देते जागदा रहो कुल्हत सजो लड्डो पा देते कटण कमाइण तेड़ा ना पैसे की हलाए 2000 थी दे तू हड हलायूं अहिड़ा नायूं आ गया मान माण्हूअ जो हो खटण कमाइण तेड़ा नायूं हड हलायूं अहिड़ा नायूं रोटी तेरे नंबर जाऊं देड़ा नायूं हेड़ा बीठो तव हेड़ा कौन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पढ़ा ॾेते कौन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पढ़ा ॾेते रुली आए पुल्ले ते सजो लड्डो पा ॾेते रुली आए पुल्ले ते सजो लड्डो पा ॾेते अलाए केड़ो हशर कंदियूं अड़े शक न कर कर पक्का सामा जहर चाहे मिले पियारे छजास शक न कर कर पक्का सामा ऊंद में आयूं और शुक्र में कर मिला था थक्का सामा मीरजादी यो ख्वाबो कूड़ते हरदम संदरो आए शौक मुहारत अड़े कूड़ते हरदम संदरो आए शौक मुहारत लिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते सुहागण सदको तो के कुरपत अड़े लिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते अदा के वरी वेसर जो दौरो तो पए दवा पी पुट इहा कुर्बानी मूंखे ई ॾियणी पवंदी अदा तो पीती जन मां पीती नज़रुनि में आ प्यार असांजो तुंहिंजी शादी सिर्फ़ मूंसां ई थींदी बेड़ो तेजल पार असांजो मूंसां शादी चवंदी करी ओ नज़रुनि में आ प्यार असांजो बेड़ो तेजल पार असांजो पंहिंजा वेरी थी पिया आहिनि सभिनी ते आभार असांजो अभी तो मैं दुश्मन आए घर सारो पर डढवा डाले दुश्मन आए घर सारो पर डढवा डाले रुल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते ताती वनी तातिया बावनी अरे रुल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते हरि हरि गुरुना टीटीआर करे टाटा वाकार करे मुझी सजा हरि हरि गुरुना टीटीआर करे टाटा वाकार करे मुझी सजा ॾिसो प्यारा ॻोठ वारो मां हिते इन करे आई आहियां त तव्हां मुंहिंजो साथ ॾियो ऐं पंहिंजो कीमती वोट ॾेई मूंखे हितां जी भूतण ओ मां भूतण न भोतारण हा उहाई बाबे वारी भोतारण बणायो पहलवान भल ता भोतार अंब के सजे गोठ में घुमायो पर हिकड़ी गाल याद रखी जद असांजे पाड़े में गुजरण जी इजाजत न हूंदी छो कोन गुजरण ॾींदो असांजी मर्ज़ी जेकर उतो ईंदो त झेड़ो थींदो झेड़ो त झेड़ो ई सही पर गुजरंदासीं ज़रूर उतां अरे रुल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते अरे रुल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते अल्लाह करे को सियासत में तू कामयाब थी वञी पोइ त अमीर बणिजी वेंदासीं हा हा रखो अल्लाह ते ईअं ई थींदो जंहिंमें देर तंहिंमें ख़ैर मिली विया छा मिली आ अम्मा जा लिकायल पैसा मिली विया किथे न मुंहिंजा पैसा अल्लाह शुक्र शुक्र कुअन जी बिर में पयल हुया निभागा कुआ बिर में खणी विया आहिनि पैसनि खे ॾिसां त सही टुकियल त न आहिनि ना मां रुमाल किथां भी टुकियल ना है पैसा सही सलामत
वो पक्का समझो तो कुअन जे बिर में ये पैसा अम्मा लिकाया हूंदा पर अदी हे तो कीअं लथा मां कुअन जी बिर खे बंदि करण लाइ अंदर हथ विधुमि अंदरां मुंहिंजे हथ में का शइ लॻी छिके ॿाहिरि कढियमि त पैसा हुया ये अदीअ खे अलाए कीअं पैसा मिली आ बाक़ी अम्मा त असांजी तबाही करे छॾी ओ अपा मां इहो सोचियो हो त पैसा कंहिं अहिड़ीअ जाइ ते रखां जिथे चोरनि खे छकु ई न पवे चोर त छा पर घर भातुनि खे ई पैसा न पिया मिलनि अपा हाणे मिली विया आहिनि त असली जलसा जुलूस धाम धूम सां कराईंदासीं इहो तूं मन त सही अपा ओ ये अच्छे रंग जा झंडा वञी ठारा अपा असांजी पार्टी आहे अमुन जी पार्टी इन करे झंडा बि असांजा अच्छे रंग जा हुअण घुरजनि ठीकु आहे मां अॼु शाम ताईं झंडा तयारु हूंदा इहे बरपिया जेसि ताईं अम्मा विञाईंदी कान न तेसि ताईं सुख जो साह न खणंदी हर कंहिंखे बाहि पंहिंजे घर मां करंदी आहे हिते त मूंखे औलाद बि पंहिंजी नथी सहे पई तोबा सारी इहो नथो थिएव पियो त मां सियासत में अचां का वज़ीर अमीर थियां तव्हांखे बि मान मिले मुंहिंजे नाले सां सुञाता वञो अड़े बिना पैसनि जे नौकरियूं मिलंदव बाबा नौकरियूं माण्हू सलामी हूंदव फैसला ईंदव अॼु कुतो बि दर ते नथो भौंके सुभाणे खां पोइ चङा भला माण्हू अचे दर खड़काईंदव सुहागण चवंदी आहे सच उहो सभु कंहिंखे लॻंदो आहे मच हिकु घर में ई मच भरियो पियो आहे त मां हिननि टांडनि खे पार करे पहचान कीअं कंहिं चङीअ मंगल हरि हरि गुरना टीटीआर करे टाटा वाकार के जाए मुझी सदा डुफ माण्हूअ जा माण्हू जी सूरत में कोई मूंखे ॾिजाए थो हरि हरि गुरना टीटीआर के तो टाटा वाकार के जाए मुझी सदा डुफ इहा सॼी शरारत न पड़े जी आहे पहिरां मूंखे बींड न लॻा न पाण आराम कंदो न मूंखे आराम करण ॾींदो हरि हरि गुरना टीटीआर के तो टाटा वाकार के जाए मुझी सदा केरा केरा जिन्ना जा माण्हू मूंखे ॾिजाए थो हरि हरि गुरुना टीटीआर करे टाटा वाकार के जाए मुझी सदा हरि हरि गुरुना टीटीआर करे टाटा वाकार के जाए मुझी सदा इहो वॾो बेस्तो छोरो बीठो आहे वॾो किन कंदो मुंहिंजी सलाह आहे त रूट पाण खे मटाइणो खपे न रूट असुल न मटाईंदासीं जेकॾहिं इहो बेस्तो आहे त तव्हां सभई इन खां वॾा बेस्ता थी ॾेखारियो हल नारो हणो भोताराम बुखान जिंदाबाद भोताराम बुखान जिंदाबाद भोताराम बुखान जिंदाबाद भोताराम बुखान जिंदाबाद जिंदाबाद जुलूस के वापस मोटायो न त वॾो किन थींदो हा सही थो चए जुलूस वापस था कयूं हलो हलो अरे एॾे जुलूस वापस न थींदो भोतार अंब खान जे साम्हूं बीठो आहे हा अंब हुजी सूप हुजी या केलो हुजी पर असां हितां जुलूस के न गुज़रण ॾींदासीं पहिरियां तो छा चयो त हे बेस्तो आहे नी हा मां तव्हांखे चयो त हिन खां वधीक बेस्ता थी हिनखे कुटे ॾेखारियो अरे नथो लहे तव्हां वॾा थी ॾेखारियो मां हेॾे बीहां थो हल कुटियो वॾेरो अंब खान वॾेरो अंब खान वॾेरो अंब खान अरे बि त मूंखे त छा तो छोरा छा तो मुखालिफ़ पार्टी सां झगड़ो थी पियो आहे
तुंहिंजो त बचा थियो न। मुंहिंजो त बचा थियो पर ख़बर न आहे असांजो अॻवान कहिड़े हालनि में आहे। अरे निभागा तूं हुनखे अकेलो छॾ। बाबा इहो असांजे लीडर जो हुकुम हुयो त जॾहिं मुखालिफ़ धिर वारा मूंसां मिड़नि त मूंखे छॾे भॼी वञो। पर छो? चए पियो मां बि ॾिसां त मूं में बेइज़ती थियण जो केतिरो दम आहे। अरे निभागो आख़िर केतिरो बेइज़तो थियण चाहे थो? असांजो लीडर चवंदो आहे त जेतिरो असां वधीक बेइज़ता थींदासीं असांजा अॻवान ओतिरा पैसा ॾींदा। छा बेइज़ती थियण जा पैसा? बाबा ही सियासत आहे सियासत। उहो ई लीडर सभिनी खां कामयाब थींदो आहे जेको सभिनी खां वधीक बेइज़तो थींदो आहे। मूं ॿुधो आहे त मुखालिफ़ पार्टीअ जे छोकिरनि तुंहिंजी बेइज़ती कई आहे। काथे मैडम मिड़े हल्की फुल्की थप्पा तू पींदी। माण्हू त चवनि था त तुंहिंजी मैडम माण्हुनि जूं ख़बरूं अजायूं आहिनि। मूं बि सोचियो त मुंहिंजी दिलि ते बेइज़ती कंदा पर जेतिरो मां बेइज़तो आहियां न ओतिरी बेइज़ती कोन कई आहे। मैडम असां पार्टी जे करे पंहिंजी इज़त लाराए बि सघूं था, ॿिए जी इज़त लाहे बि सघूं था। इन ॻाल्हि जो तव्हां को बि टेंशन न। मैडम मुंहिंजे हूंदे ते कंहिं ॿिए पार्टी जो जलसो कामयाब न थींदो, इहो मुंहिंजो तव्हां खां वाइदो आहे। मूंखे बि तो ते फ़ख़्रु आहे शमू। असांखे बि तो जहिड़नि बेइज़तनि कारकुन जी वधि में वधि ज़रूरत हूंदी आहे। जीअं ई हकल कयूं रोड रस्ता ब्लॉक थी वञनि। गर्मी हुजे सर्दी हुजे रोडनि ते लेथड़ियूं पाइनि पर बाइकाट ख़तम न। कामरेड शमू मूं तो लाइ हिकिड़ो लख जो चेक रखियो आहे। हाणे थोरो वर्किंग खे तेज कर, चङी तरह वर्किंग कर ऐं मूंखे हे जेके ईंदड़ वारा जलसा आहिनि न उहे कामयाब वाह वाह अॼुकल्ह अहिड़ा लखनि जा चेक मिलंदा रहिया पोइ दिलि रोज़ चवंदी त बेइज़तो थिजे। पंहिंजो पटको खीसे में आहे, ॿियनि जा पटका लाहिण में देरी न लॻंदी। पाण में पो विड़ो मांखे बुख लगी आहे पहिरां मांखे मानी ॾियो। असां सुबुह खां वठी हिते चांहि जो ढुक न आहे पीतो, तोखे हिते असां मानी ॾियूं। खटण कमाइण जहिड़ा कारकुन मुंहिंजा हुजनि या तव्हांजे पार्टीअ जा हुजनि, इहे हिक ॿिए सां कुतनि वांगुरु पिया विढ़ंदा रहंदा। एकॾहिं असां हिक ॿिए खां ॾंड ॾोह भराईंदा वतंदासीं त भींगिया थी वेंदासीं। इन करे असांजा इख़्तिलाफ़ ज़ाहिरी भले हुजनि पर अंदरूनी इख़्तिलाफ़ न हुजनि। अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते अॼु फ़ैसिलो थी रहंदो, या हिन घर में बाबा रहंदो या असां रहंदासीं, या ॾसु ॾींदो या मरंदो। चाचा हिनमहिल ॾाॾा असां सां गॾु आहे, ॾाॾा जो केर बि नालो न खणे। ओ छोरा जॾहिं तूं पंहिंजो घर ठाराए न त पोइ ॾाॾा खे गॾु रहाए जाए। त पोइ ठीकु आहे, अॼु जो अॼु घर विराइबा। असांखे असांजो हिसो विराए ॾियो। छा 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 असां हाणे तव्हांखे हिते हिसाब विराए ॾियूं? अलाह जी कुदरत आहे, हाणे हिननि खे हिसाब विराए ॾियूं। हिसाब वरिताए पाण में पो विड़ो मांखे बुख लगी आहे पहिरां मांखे मानी ॾियो। असां सुबुह खां वठी हिते चांहि जो ढुक न आहे पीतो, तोखे हिते असां मानी ॾियूं। खटण कमाइण जहिड़ा हाणे हाणे अञा पादर हाणे बुख लगी जैसे मार छिटो थी जीवा मानी जे केरा ते पादर तोड़ी। अरे तू माठ करे वे साग में होश में ना आऊं। अरे तव्हां होश में रहिया कॾहिं आयो? तो इन सभिनी खे होश मां कढियो आहे। वाह पोड़ा ॿुधाए छो नथो त सोने जो देगड़ो घर में किथे पूरेला? सोने जो देगड़ो छा घर में पूरेला? न ओने सोने जो देगड़ो कहीं जो सोने जो देगड़ो मां भी चवा त हिन घर मां जन लिकर न चलता मूंसां चप पइजी आहिनि पर असूल में हिन मिल्कियत ते पहिरो था ॾियनि, हिन घर मां लिकर नथा चाहिनि। अरे तुम भी मुझे छोरन जे आसरे ते बताल न थी। इन घर में का भी मिल्कियत पुरल न आहे।
पता मुझे छोरन जे आसरे मुफ्त में मारियो वने। अब्बा पंहिंजे पुटनि खे बेवकूफ़ बणाए सघे थो, मूंखे बेवकूफ़ नथो बणाए सघी। मां माण्हुनि जा दिमाग़ पढ़ी ॿुधाईंदो आहियां त हिन जे दिमाग़ में छा थो हले। भाई 8 साल चान को तड़ो भी न क्यों सही टिकण नहीं लीमे के चक पातो तो भला एॾो मूंखे कुर्बु थो ॾी छा ॻाल्हि आहे? या ॻाल्हि तो कम वारी कई बस वरी इहो ॿुधाए इहो कमु करे त सघी थो न? इहो कमु तमां चुपटिन में करे थो या चिपटिन में। ओ हरी हरी गुरुनाम टीटीआर करे टाटा चुप। भागो छोरे जा अलाए कहिड़ा कन थो भरे। रहीम शहज़ादी अम्मा हाणे असांखे होशियारी करणी पवंदी हिन भागनि खे मुंहुं ॾियण जे लाइ। असांजी पार्टीअ जे सदर जे मथां तहां जे कुझु कारकुननि हमलो कयो आहे, उन जो हिसाब तोखे ॾियणो पवंदो। कारकुन मुंहिंजा हुजनि या तव्हां जे पार्टीअ जा हुजनि, इहे हिक ॿिए सां कुतनि वांगुरु पिया विढ़ंदा रहंदा। जेकॾहिं असां हिक ॿिए खां ॾंड ॾोह भराईंदा वतंदासीं त भींगिया थी वेंदासीं। इन करे असांजा इख़्तिलाफ़ ज़ाहिरी भले हुजनि पर अंदरूनी इख़्तिलाफ़ न हुजनि। छॾियो कारकुननि खे त असां ॿिन्ही जा कारकुन भले कुतनि वांगुरु हिक ॿिए सां विढ़नि त जीअं असांजूं ॿिन्ही जूं पार्टियूं सफ़ा मशहूरु थियनि, जल्द मशहूरु थियनि। वाह अंब खान वाह, मां त तोखे चरियो अबोझ सम्झंदी हुयसि, पर तोखे त सियासत जा सभु गुर ऐं पेज था अचनि। आख़िर मां ॾाढ़ू खान जो पुटु आहियां, उन जो ई पढ़ायल आहियां। पोइ त तूं मूंखे सियासत में न मारे सघंदे। तमाम जल्द मां हितां जी भूतण न भोतारण अम्मा, भोतारण भोतारण भोतारण। हा ओ इहा थी ॾेखारींदसि, छो जो मुंहिंजी पार्टीअ में शमूअ जहिड़ा बेस्ता भर्ती थी चुका आहिनि। तूं घणो ख़ुशि न थी। तमाम जल्द मुंहिंजे पार्टीअ में बि शमूअ खां वधीक थोका कारकुन अचण वारा आहिनि। पोइ तोखे ख़बर पवंदी त पार्टी कंहिंजी वधीक मज़बूत आहे। हलो हा इहो ॿुधाए भूतण या भोतारण 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 अमड़े। ओ इन जी इलेक्शन कॾहिं करायूं? ॾिसूं हितां जी ॾोर ऐं वाग केरु थो संभाले। तमाम जल्द मां पंहिंजे पार्टीअ जे मेंबरनि ऐं कारकुननि सां सलाह करे उहो ॾींहुं तोखे ॾींदुसि जंहिं ॾींहुं तुंहिंजो खेल ख़तमु थींदो। हलो या उन ॾींहुं ख़बर पवंदी त खेल कंहिंजो थो ख़तमु थिए। दुआ कयो कारकुनो। हिकिड़ो आशा हल पी तूं बि दुआ कर त मूंखे पंहिंजे पार्टीअ जे कारकुननि जे लाइ न शमूअ खां वधीक को छोको सदर मिले। ॾिसजो या न ॾिसनि त तूं ॾिसजांइ त हिते केॾा मलाखड़ा था मचनि। हा छॾियो ते छोरा, छॾियो। अरे हेरे शादा के पीछे ना बदो पे। अब्बा हाणे रन करण सां को फ़ाइदो न आहे, चुप करे पी त बदऊं ई। हिनखे हिते वधो। अम्मा चाची तहां ॾाॾा सां इहो ज़ुल्म पियूं कयो। छोरी तूं मट करे, वॾी आई आहे ॾाॾे जी हमदर्द। चुप कर बि। बस अम्मा ये छा थी करे? दादा बाबा ई छा था कयो? बसरे अना न पादर बूथ में वेझो आयो आहे त हिन सां गॾु तूं बि बदल हूंदे। मां इहो ॾाॾे जे मथां ज़ुल्म कोन थियण ॾींदुसि। अरे परे जी ॾाॾा के कोता बदो, मां पंहिंजे पीउ खे थो ॿधां, तुंहिंजे पीउ खे थो ॿधां छा? पर तूं ॿधां हिन सां गॾु तोखे। बेहया छोरा, अरे जो छॾियो। अरे रे शर्म नथो अचे? हां पी खे था ॿधो। ये कहिड़ो वक़्तु अची वियो दौलत जे ख़ातिर। अरे दौलत जे ख़ातिर पी हे वठ अरे मिल्कत जो मत। अरे हे मिल्कत जे लाइ पी खे था ॿधनि पिया। अब्बा बस। अरे छा था कयो छोरा? बस कलाक ॿिनि जी ॻाल्हि आहे, साह खे मुंझाए बस। हाय दौलत जे करे सोने जे देगड़े करे पी खे था ॿधनि। जो
कहिड़ो ज़मानो अची वियो पोड़े खे सफ़ा सुको कयो जे पोड़ो चुरी न सघे जेकॾहिं चुरियो न त मां हिनजे दिमाग़ खे पढ़ी कोन सघंदुसि भले तूं मूं ते पढ़ बाक़ी तो रुगो मां आज़ादु थियां न सभ खां पहिरें मां तुंहिंजे दिमाग़ जो मेॼालो कढंदुसि दादा मूंखे माफ़ करे छॾिजा मां मजबूर आहियां अब्बा मां इनजे करे त घर न पियो अचां मूंखे ख़बर आहे छोरा मुंहिंजी हीअ हालत कंदा हाणे जिन बाबा तूं इहो ॿुधाए त अब्बा जो दिमाग़ तूं घणनि ॾींहंनि में पढ़ी वेंदे थी सघे थो त अॼु राति मां तव्हांखे हिनजो दिमाग़ पढ़ी ॾियां अरे जल्दी जल्दी हिन जो दिमाग़ पढ़ी असांखे ॿुधाए त सोन जो देगड़ो किथे पूरियल आहे उहो कढी असां माला माल थी वञूं जल्दी ॿुधाए इन सोन मां मूंखे घणो हिसो मिलंदो असां देगड़े मां सोन सभु कढंदासीं उन में जेका दंज़ बची न उहा तूं खणी वञे सिर्फ़ सोन जी दंज़ अरे रे ॻाल्हि त ॿुध इहा तुंहिंजे लाइ थोरी आहे घणी आहे देगड़े में सोन जी दंज़ बि लखनि जी हूंदी अरे सोन जे ज़रिए जी त परे ॻाल्हि आहे पर मां तव्हांखे सोन जी दज़ बि सिंघण कोन ॾींदुसि मां त चवांव थी त हिन पोड़े जो दिमाग़ कढी थाल में रखी जिन बाबा खे ॾियूं जीअं सही पढ़ाई करे सघे सही थी चए मलूका ही पोड़ो ईअं ई बक बक कंदो रहंदो ऐं जिन बाबा हिन जो दिमाग़ पढ़ी न सघंदो मायूं तव्हां परेशान न थियो मां हिन जो दिमाग़ ईअं पढ़ंदुसि जे जोगी ढारो पढ़ंदो आहे हरि हरि गुरुनाथ टीटीअर करे टाटा वाकार गजाए मुंहिंजी सदा डुफ अरे हेरे ये मुंहिंजे दिमाग़ खे तुंहिंजे ठुंगा न हण हिन दिमाग़ में तोखे कुझु न मिलंदो तोखे फिकर जे टिकरनि सां हा ॿुधायां थो सोन जे देगड़े खे तूं सिकी बि कोन सघंदी लॻे थो त हाणे तूं केबिन कोन खोलींदे तोखां केबिन जो पूरो किरायो वठणो पवंदो छा आहे सुल्तो अरे शमू सुल्तो तो मूंखे चई कल कलो को ॾींहुं मुंहिंजे पेरनि ते किरियो पियो हूंदे सॼो ॾींहुं तुंहिंजे वात मां सेठ सुल्तान इहो पियो निकिरंदो हाणे वरी तूं जे लाइ सुल्तो थी वियसि हाणे हिनजो दिमाग़ ख़राब थी वियो अथई हाणे त पैसा जाम थी विया आहिनि अञा कॾहिं वठंदी मुंहिंजो ॾाज थोरी न्याणीअ जो ॿार हर हर इहो किसो खोटियूं थी थियां तोखे शादीअ जी ॾाढी तकड़ आहे ॿुॾण जो रुपयो थी अम्मा अञा बि तकड़ न कयां शहज़ादी मूंखां नंढी हुई तॾहिं बि हुनजी शादी थी वई अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते बाबा मूंखे ख़ौफ़ वराए वियो थी ख़ौफ़ छाजो ख़ौफ़ बाबा जेकॾहिं अंब भोतार थी वई न तो पंहिंजे पीउ जे क़त्ल में असां ॿिन्हिनि खे माराए छॾींदी इन ई करे त मां चवां थो त तूं ऐं मां हितां निकिरी हलूं पहिरियां कोशिशि कयूं था त अंब जी सूब खे ख़तमु करे छॾियूं पोयां हिननि जो आहे केरु जेको असांखां हिननि जो पलांद कंदो पोइ हीअ मिल्कियत ही बंगलो ही ज़मीनूं ही राज भाग सभु असांजो इहा ॻाल्हि तुंहिंजी अमा सही आहे हिन वक़्तु तुंहिंजी राह में रुॻो हिब वञी भितर बचा आहिनि हिननि खे भितर न सम्झ बाबा इहे पत्थर अथई पत्थर तो अॻियां इहो जेको वॾो पहाड़ हुयो इहो ई टिकी न सघियो त पोइ ही ॿ भितरड़ा छा कंदा अॼु राति हे जीअं ई कमरे में वञी सुम्हंदा त कमरे में हली घटो ॾेई हिननि खे कंदासीं पूरो हमेशह हमेशह जे लाइ हिननि मां सॼी जान छुटी पोइ मां पूरी तयारी करे थो छॾियां तूं इन्हनि ॿिन्हिनि जे मथां नज़र रख ऐं इहो ॾिसंदो रहिजांइ त अॼु राति हिन बंगले में इन्हनि ॿिन्हिनि खां सवाइ ॿियो कोई न रहे जेकॾहिं राति हिते को रहियल हूंदो न त अंब जी सूफ़ जी दाहुनि ते उन्हनि खे बचाए विझंदो जेकॾहिं अकेला हूंदा त कोई हिननि जी मदद न कंदो ऐं असां हिननि खे कंदासीं पूरो पोइ मां हिन घर जी भूतनी थी वेंदसि भोतारणी अम्मा ओ या तूं मुंहिंजो मुंची अबा गुल्लू पंहिंजी रोज़ी जी कयो छो जी छिता थिया सेठ रोज़ी बि कंदासीं रोज़ी सेठ सुल्तान हेॾां ॾिस की जो हवा में उॾरे शमू ओ शमू लॻे थो त हाणे तूं केबिन कोन खोलींदे तोखां केबिन जो पूरो किरायो वठणो पवंदो छा आहे सुल्तो
अरे शमू सुल्तू तो मुखे चई कल कलो को ॾींहुं मुंहिंजे पेरनि ते किरियो पियो हूंदे सॼो ॾींहुं तुंहिंजे वात मां सेठ सुल्तान इहो पियो निकिरंदो हाणे वरी तुंहिंजे लाइ सुल्तू थी वियसि हाणे हिनजो दिमाग़ ख़राब थी वियो अथई मुंहिंजो दिमाग़ ख़राब न आहे पर जंहिंजा हाणे दिमाग़ ख़राब आहिनि न उन्हनि जा दिमाग़ ठीकु करणा पवंदा। हिते फशरी करण जी का बि ज़रूरत न आहे मुंहिंजी केबिन जे किराए जा तो ॾे। हा 2000 न हा ॼण लख रहियल हुजनि हाथ फाटे तुंहिंजो 2000 हा गरीब जा ॿार हे रखी जद दुआ कंदे सेठ सुल्तान एड़ा लखन जा टेका असांजे बि खीसे में पिया आहिनि पर असां कंहिंखे ॾेखारींदा न आहियूं तरड़ा न आहियूं हिन वांगुरु जेसी ताईं टरड़ो न थींदे तेसी ताईं सियासत में कामयाब न वेंदे। हिते उहो कामयाब आहे जेको हद खां वधीक टरड़ो हुजे असांजे लीडर वांगुरु। ही ॿार आहे हिनखे सियासत जी ख़बर न आहे। चङो सुल्तो केबिन के बाहि ॾेई चइजांइ मुंहिंजो सामान बि तोखे बख़्श थियो। अचो दोस्तो छोरे जो दिमाग़ त ॾिस केॾो ख़राब थी वियो। सेठ इहो माईअ जो पैसो थो ॻाल्हावई पर इन खे सिधो मां कंदुसि इहो मूंखां सवा सिधो थींदो हरी हरी गुरुनाथ टीटीआर करे त्राता वाकार को जय मुझी सदा हरी हरी गुरुनाथ टीटीआर करे त्राता डुप अबा रहीम हिरता जी ॾाॾा छा थियो? अबा हिन निभागे खे हितां वठी वञ हिन मुंहिंजो दिमाग़ सफ़ा तोल वांगुरु वॼाए छॾियो हाणे त मुंहिंजे दिमाग़ में रुगो वाका छो अची ॾाॾा जे पोयां पियो आहीं? परे हट नादान छोकरा मुझे कम में टंग नारा न तो तू भी इन सां बदल हूंदे मूंखे चयो वियो आहे त अॼु राति हिन जो दिमाग़ पढ़ी इहो ॿुधाए त सोन जो देगड़ो किथे आहे। अरे इहो तूं कॾहिं बि न ॼाणे सघंदे अजय खामखा पंहिंजो ऐं मुंहिंजो वक़्तु थो ज़ाया करे। मूं तो जड़नि घणनि उटनि खे सिधो कयो आहे त तुंहिंजी छा औकात आहे तो अञा जिन बाबा खे सुञातो ई न आहे। हरी हरी गुरुनाथ टीटीआर करे त्राता वाकार को जय मुझी सदा डुप। अम्मा हाणे त पैसा जाम थी विया आहिनि अञा कॾहिं वठंदी मुंहिंजो ॾाज। थोरी न्याणीअ जो ॿार हर इहो किसो खोटियूं थी कयां तोखे शादीअ जी ॾाढी तकड़ आहे ॿुॾण जो रुपयो थी। अम्मा अञा बि तकड़ न कयां शहज़ादी मूंखां नंढी हुई तॾहिं बि हुनजी शादी थी वई भला तूं मुंहिंजो अछो मथो कराईंदीअ छा? पोइ मुहसर जो रिश्तो अचे तुंहिंजे लाइ त कयां अछो मोह। अम्मा रिश्ता त खोड़ आहिनि रुगो तूं साहु न वञई छोरी साहु न वञई तुंहिंजी मां अहिड़ी पाड़ पटींदसि जो कांव हॾी न आणींदी। न न अम्मा मां तुंहिंजी अखियुनि खां दूर काॾे कोन वेंदसि मुंहिंजी उते शादी कराइजांइ जिते मां तुंहिंजी अखियुनि जे आॾो हुजां। अम्मा जेकॾहिं मां परे हली वियसि त पीढ़ीअ में तुंहिंजी ख़िदमत केरु कंदी? अमड़ मां गुलूअ जी शादी कराईंदसि मुंहिंजी नुंहुं ईंदी घर में उहा पाण ई मुंहिंजी ख़िदमत कंदी। अम्मा उहे कहिड़ियूं नौहरूं आहिनि जेके पंहिंजी ससुनि खे खटनि ते विहारे खाराइनि? अम्मा जेकॾहिं भाॼई आई न त तुंहिंजे पेरनि हेठां टांडा ॾेई छॾींदी। तूं घणी ख़ुशि न थी अहिड़ी ख़िदमत तुंहिंजी कोन कंदी जहिड़ी ख़िदमत तुंहिंजी मां थी कयां। मां अहिड़ी बेवकूफ़ काथे आहियां जो मां पंहिंजे गुलूअ जी शादी अहिड़ी ताख छोकिरीअ सां करायां। मां अहिड़ी सादी सूदी छोकिरी वठी गुलूअ खे परणाईंदसि जेका घर बि संभालींदी मूंखे बि संभालींदी राति ॾींहं पई ख़िदमत कंदी। हा सागण चवंदी आहे सच पोइ माण्हुनि खे लॻंदो आहे मच तूं पियो ॿारण ॿरे न अलाह कंदो मुंहिंजे गुलूअ जो घर ठही पवंदो। जिन बाबा हिन वक़्त ताईं थोरो त तूं बाबा जो दिमाग़ पढ़ियो हूंदो न त आख़िर बाबा जे दिमाग़ में हाणे आहे छा? हिन वक़्तु पोड़े जे दिमाग़ में रुगो गारियूं आहिनि गारियूं। ॾे त हवाल तोखे गारियूं ॾे थो। गारियूं रुगो मूंखे न पर पोड़े जे दिमाग़ में बि तव्हांजे लाइ सुठी ॻाल्हि न आहे। जेको कुझु मां पोड़े जे दिमाग़ में पढ़ियो आहे पर पोड़े जे दिमाग़ में असां टिननि लाइ का सुठी ॻाल्हि न आहे।
अहिड़ी गंदी सोचा पोड़े जी जो मांखे ॿुधाइण में बि शर्म थो अचे। छी 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 बाबा अहिड़ो सोचे सघे थो? मां त कॾहिं सोचियो ई न हो यार। ओ अदा कहिड़ी असां बाबे सां चङाई कई आहे जो असांजे लाइ हो सुठो सोचींदो। हाणे तूं रुगो इहो ॿुधाए त बाबा जो दिमाग़ कॾहिं पढ़ी वठंदे त सोन जो देगड़ो किथे पियो आहे? जॾहिं पोड़ो देगड़े जे बारे में सोचींदो तॾहिं मां हुनजो दिमाग़ पढ़ी वठंदुसि न। पर हिन वक़्तु पोड़े जे ज़हन में मुंहिंजे लाइ गंदियूं ॻाल्हियूं आहिनि। इन करे पोड़े जो दिमाग़ पढ़ण लाइ मूंखे शर्म थो अचे। हाणे तूं हीअं कर, कुझु वक़्तु बाबे खां परे थी जीअं बाबे जो दिमाग़ सोन जे देगड़े लाइ सोचे न, पोइ झटि करे बाबे जो दिमाग़ पढ़ी वठजांइ। कोशिशि कंदुसि पर पोड़े जो दिमाग़ पढ़णु ॾाढो मुश्किल आहे। मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जेकॾहिं बाबा जो दिमाग़ पढ़ण में नाकाम वहीं न त तूं हिन किने दिमाग़ जो कीमो ठाहे इन अरबाब खे खाराईंदोमांइ। हराम मांखे खाराए हलाल पाण खां, कुझु थिए ई कोन त का खाइण जी शइ आहे। तो 4 डिग्री बुखार, एॾो बुखार बचा कीअं आयो अथई? मूंखे 400 बुखार त भाभी की 800 बुखार हो। डॉक्टर साहब मूंखे बि बाबो आखिर थियो छा आहे जो तव्हां ॿिन्हिनि खे एॾो बुखार थियो आहे? नियत डॉक्टर साहब, इन्हनि जी नियत ख़राब थी आहे। जंहिंजी नियत ख़राब थींदी आहे न इहो ई हाल थींदो अथई उन्हनि जो। छा? डॉक्टर साहब इन्हनि खे छॾ, इहे त चिबरा ॻाल्हाइण ई हाणे सिखिया आहिनि। ॻाल्हाइण त हाणे सिखिया आहियूं, खणण खे पढ़ण ॼाणूं था। मां सम्झां थो त वॾे भोतार खां पोइ तव्हां में काफ़ी इख़्तिलाफ़ात थी विया। डॉक्टर साहब, जॾहिं वॾो भोतार मुंहिंजी न्याणीअ खे पंहिंजो वारस चूंडे वियो आहे त पोइ हीअ ॿई मुंहिंजी न्याणीअ जे हक़ ते धाड़ो छो था हणनि? छाजो तव्हांजो हिते हक़ आहे? छाजो हक़ आहे तव्हांजो? असां हितां जा वारस आहियूं, हिते असांजो हक़ आहे। असां पंहिंजे पीउ जे पग जा वारस आहियूं। हा, जेको बि असां खां असांजो इहो हक़ खसींदो नी उनजो इहो ई असरु थींदो। हा स्टाफ, मां कुझु मेडिसिन आहे तव्हांखे लिखी ॾियां थो, पर वधि खां वधि ॿई ॼणा आराम कयो था। तव्हांखे आराम जी सख़्तु ज़रूरत आहे। कहिड़ो आराम डॉक्टर साहब? आराम त हिन सड़ियल फ्रूट असांजो तबाह करे छॾियो आहे। ॾिसे थो त हाणे मौत ते अचे पहुता। पियो चाचा, चांहि पियो। ॾिस त सही, असां ॿई तुंहिंजी केॾी न ख़िदमत थियूं कयूं। जेकर न हिकिड़ो चकर सोन जे देगड़े जो ॾस ॾे त छा थी पवई? हा ओ चाचा, तूं बीमार थी खट ते बि करंदे न त बि असां ॿई ॼणियूं ईअं ई तुंहिंजी ख़िदमत कंदियूंसीं ऐं चमचनि सां तोखे ईअं ई खाराईंदियूंसीं। तूं रुगो हिकिड़ो कुर्ब कर, इहो ॿुधाए त सोन जो देगड़ो आहे किथे? जहिड़ी तव्हां मूंसां हालत कई आहे न, अहिड़ी दुश्मन बि कंहिंसां न करे। असां तोसां कुझु बि न आहे कयो। ही जेको सभु कुझु थिए थो न तुंहिंजे ज़िद तोसां करायो आहे। ज़िद? इन ज़िद खे अञा तव्हां ॾिठो किथे आहे? तूं असांखे सोन जे देगड़े जो ॾस भले न ॾे। इहो जिन बाबा तुंहिंजो दिमाग़ पढ़ी पोइ असांखे ॿुधाईंदो, पोइ तुंहिंजे मुंहं में छा रहंदो? इहो जिन बाबा त छा, पर इन जिन बाबा जो पीउ बि जेको आहे सो मुंहिंजो दिमाग़ न खोले सघंदो। इहो तव्हां पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मां ख़्यालु कढी छॾियो त मूं ते पढ़ी ऐं तव्हां मालामाल थी वेंदव। जेकॾहिं न तव्हां मुंहिंजो दिमाग़ पढ़ंदव त इन खां वधीक तव्हां पिनण में हूंदव। वाह लॻे मुआ, असांखे कहिड़ो लाचार पियो आहे? हा, जो चमचनि सां वेही तोखे चांहियूं पीआरियो, वञी खट में पओ। हलो मंसादी। ॾाॾा, ही केर करे वियो तुसां इहो हशर? ख़ुदा जी मार पे न मन के इहो चमचो सॼी काकड़े ताईं टुपे वियूं आहिनि। लॻे थो त काकड़ो किरी न पियो हुजे। अमा ॾिस त सही, काकड़ो त सही सलामत आहे न। ॾाॾा, थोड़ो वात पट, अञा थोड़ो, अञा थोड़ो। छोरी, तू बि भला वात में घिरी वञी काकड़ो ॾिसंदी छा? ॾाॾा,
तूं बि अम्मा वारनि जी कावड़ मुंहुं मथां थो कढी। अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पारे ते